गणेश नमा सबसे पहिरीं तो मेहरान टीवी न्यूज़ जो तमामु घणो थोराए थो आहियां जेको हिते असांजे महेश्वरी मोहल्ले में अची करे असांखे दीवाली जे हवाले सां कवरेज ॾिनी। दीवाली इहा असांजी रोशनी जो त्योहार आहे जेको असीं हिते ख़ुशी ऐं जज़्बे सां पाकिस्तान जे मुल्क जे अंदरि असांखे को बि टेंशन न आहे ऐं पंहिंजी आज़ादी सां असीं दीवाली जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। दीवाली जेको आहे सो असांजो श्री रामचंद्र जेको आहे सो 14 सालनि जी वनवास खां बाद में जेको आहे सो अयोध्या में आयो हुओ। उन ख़ुशी में असीं ॾीओ ॿारे ऐं फुलझड़ियूं वग़ैरह आतिशबाज़ी करे उनजो स्वागत कयासीं। उन ख़ुशी में असीं दीवाली मल्हाईंदा आहियूं। त इहो दीवाली जो ख़ुशी असीं पंहिंजे पाकिस्तान मुल्क जे अंदरि ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं ऐं मंदरनि जे अंदरि इबादत करे ऐं पाकिस्तान जे मुल्क लाइ करे ख़ुशहाली ऐं दुआ घुरंदा आहियूं। ॾीओ चाहे शब बरात जो हुजे या दीवाली जो, असांजो सिर्फ़ु मक़सदु एतिरो आहे त असांजे प्यारे मुल्क जे अंदरि ख़ुशहाली अमन ऐं मोहबत जो भाईचारे जो पैगाम ॾियूं ऐं असीं जेको आहे दीवाली मिली गॾिजी हिते मुस्लमान ऐं हिंदू ॿार गॾिजी करे दीवाली मल्हाए करे हिक ॿिए खे ख़ुशी जो पैगाम ॾींदा आहियूं ऐं भाईचारे जो सबूत ॾींदा आहियूं।